टंडे अलायार लॻ ॻोठ ग़ुलाम हुसैन लुंड में पीटीआई अॻवान मोहम्मद शरीफ़ लुंड पारां सुस्ती न महिनत ऐं ॻाल्हियूं न अमल जे सरे हेठि कचारी कोठाई वई, जंहिंमें एडवोकेट अली पल, निहाल लाशारी, वली मोहम्मद थेबो, डॉक्टर अली नवाज़ चौहान समेत अहम शख़्सियतनि शिरकत करे सिंध टीवीअ जे अहिड़े अमल जी वाखाण कई। सिंध टीवी ते माशाल्लाह जेके बि सिंध टीवी न्यूज़ या सिंध टीवी ते जेके प्रोग्राम हलनि पिया उहो सिंध जी सकाफ़त जी जेको ओञाण आहिनि। सिंध टीवी साईं जेको प्रोग्राम न सुस्ती न महिनत ऐं ॻाल्हियूं न अमल तमामु बहितरीनु आहे। सिंधी ॿाहिरि सिंधी टोपियूं अजरगूं पाए 30 तारीख़ ते वॾा भाकुर विझी मिलंदासीं त ॿियनि क़ौमुनि खे ख़बर पए सिंधी का क़ौम आहे। जीअं अनाउंसमेंट थी आहे 30 तारीख़ खां ऐं अॼु बि जेको शरीफ़ लुंड साहिब जेको प्रोग्राम रखियो आहे सॼी संगत वेठी आहे ऐं तमामु ॻोठाणा मचकचारी लॻी पई आहे। सकाफ़ती ॾियारो सिंध जा ही सपूत पुट 3 दिसंबर ते इहो सभई गॾु थी ॿियनि सूबनि खे इहा ॾेखारींदा त असीं सिंधी क़ौम आहियूं ऐं उनजी पूरी बिरादरी खे जे सॼो जेको आहे ॻोठ में कयो आहे ऐं आउं सम्झां थो त हिन सां माण्हुनि जी शनाख़्त क़ौमी शनाख़्त ॿधी एको इहो सभु थिए थो। कचारीअ में शाइर खलील खोसे पारां शाइरी पेश कई वई, जॾहिं रागी मांड पारां फ़न जो मुज़ाहिरो कयो वियो। नो जाम निदो जाम धरती ला फिटायो हो जे आराम निदो जाम नखट जिया निर्वार जो नाम निदो जाम दुश्मन के फासायो हो अंदर धाम निदो जाम हो सिंध जो सुल्तान समूह जाम निदो जाम। लाडा मालुड दियूं अचन लाडा मालुड दियूं अचन ॾिस लाडलियूं महरान जूं जन्नतुल फिरदौस आयूं भई कजूं महरान जूं। तक़रीब में इलाइक़े जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत करे सिंध टीवीअ जे 3 दिसंबर वारे ऐलानियल सकाफ़ती ॾियारे जी भरपूर हिमायत जो ऐलान कयो। कैमरामैन जान मोहम्मद सैमी सां गॾु नसीर नोडियो, सिंध टीवी न्यूज़ टंडोला।